नाज़रीन, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में ॿोड़ मुतासिरनि जी वाहर न थियण ऐं पाणी नेकाल न करण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरा करे हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। एसएस न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिब ख़ैरपुर वेझो ॻोठ मोहम्मद कासिम पुलपोटो वासियुनि बरसाती पाणी नेकाल न करण, मच्छर मार स्प्रे न कराइण ऐं इमदाद न मिलण ख़िलाफ़ ग़ुलाम मुर्तज़ा, इसरार अली ऐं मोहम्मद अशरफ जी अॻवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॼाम साहब में ॿोड़ मुतासिरनि जी वाहर न थियण ऐं स्कूल बंदि हुअण ख़िलाफ़ शहरियुनि नज़ीर सिंधी, सैयद दिलदार अली शाह, डॉक्टर जमशेद आफरीदी, कामरेड इब्राहिम बुगटी, मीर मोहम्मद मंगी ऐं ॿियनि जी अॻवाणी में मेन प्राइमरी स्कूल आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। तलहार वेझो क़दीमी ॻोठ लाल बख्श ब्रेजी लग़ारीअ मां 2 महीना गुज़री वञण बावजूद बरसात जो पाणी नेकाल न कराइण ऐं वाहर न थियण ख़िलाफ़ ॻोठ जे सवें माण्हुनि ॿारनि सां गॾिजी अली मुराद लग़ारी, मीर ख़ान लग़ारी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। ठुल्ह भरिसां बरसात मुतासिरनि जी वाहर न थियण ख़िलाफ़ ॻोठ गुलमीर जाफ़री ऐं ॻोठ आज़ाद ख़ान खोसो जे रहवासियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे ठुल्ह कंधकोट रोड बंदि कयो वियो। होॾां मलकाणी शरीफ़, कुंभ, 60 मेल ऐं ॿियनि शहरनि में ॿोड़ ऐं बरसात मुतासिरनि एहतिजाज कंदे फ़ौरी तौर ते बीठल पाणी नेकाल करण, मच्छर मार स्प्रे कराइण ऐं वाहर करण जी अपील कई।